अच्छा पाण आइसोटोप पढ़ूं पिया। आइसोटोप में पाण हाइड्रोजन जा आइसोटोप पढ़ी आयासीं, हाइड्रोजन ड्यूटेरियम ऐं ट्राइट्रियम। ठीकु आहे। हाइड्रोजन जो पाण पढ़ी आयासीं त हाइड्रोजन जो जेको हूंदो आहे एटॉमिक नंबर 1 हूंदो आहे ऐं एटॉमिक मास बि 1 हूंदो आहे। छाजे करे प्रोटॉन हिकु हूंदो अथसि, न्यूट्रॉन बि हिकु हूंदो न हूंदो अथसि, त इन करे हिन जो जेको आहे सो एटॉमिक मास 1 थींदो। उन खां पोइ ड्यूटेरियम एटॉमिक नंबर 1 ऐं एटॉमिक मास जेको आहे हिन जो घणो थी वेंदो, 2 थी वेंदो। छाजे करे हिकु न्यूट्रॉन ऐं हिकु प्रोटॉन मिलाए सिलाए हिन जा जेको आहे सो एटॉमिक मास 2 थी वेंदो। ट्राइट्रियम में 1 ऐं 3 यानी कि एटॉमिक नंबर त 1 अथसि पर एटॉमिक मास जेको आहे सो घणो अथसि, 3 अथसि। छाजे करे 1 प्रोटॉन ऐं 2 न्यूट्रॉन। हाणे तव्हां ॾिसी सघो था पिया टिनिनि में एटॉमिक नंबर सेम आहे, जीअं असां डेफिनेशन में पढ़ी आयासीं। अच्छा तव्हांखे जेको आहे सो मां एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां तयारी कराईंदुमि। जेको अॼु पाण पढ़ियो आहे कोशिशि कयूं था मां 20 मार्कुनि जी हिकिड़ी एक्टिविटी या क्वेश्चन पेपर ठाहे करे तव्हांखे मोकिलियां, त जीअं तव्हांखे थोरो इहो आइडियो बि थिए त सिर्फ़ु नॉलेज न मिले, कॉन्सेप्ट क्लियर न थियनि, तव्हांखे इहो आइडियो बि थिए त एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां तयारी कीअं थींदी आहे। यानी एग्ज़ामिनर तव्हांखे हीअ नॉलेज त मिली वई, हाणे हिन मां क्वेश्चन कीअं ठाहे सघे थो ऐं तव्हां हुनखे कीअं क्रैक कंदव। ठीकु आहे। सो हाणे हिन जी डेफिनेशन आहे त आइसोटोप छा खे चइबो आहे, विच इज़ सेम एटॉमिक नंबर बट डिफरेंट एटॉमिक मास इज़ कॉल्ड आइसोटोप। हाणे तव्हांखे ईअं डेफिनेशन बि ॾेई सघनि था पिया। ठीकु आहे। एटम्स विच हैव सेम एटॉमिक नंबर बट डिफरेंट एटॉमिक मास, हेठो मुख़्तलिफ़ ऑप्शन हूंदा, हुन में आइसोटोप जो बि ऑप्शन हूंदो। जेकॾहिं तव्हां न पढ़ियल हूंदो तव्हां टिक न करे सघंदो या वरी धोखो हणंदो। ठीकु आहे। सो हिते ॾिसी सघो था पिया त सेम एटॉमिक नंबर, ठीकु आहे, ऐं एटॉमिक मास तव्हां ॾिसी सघो था पिया त सभिनि जो डिफरेंट आहे। हिन जो 1 आहे, हिन जो 2 आहे, हिन जो 3 आहे। ठीकु आहे। सो इन्हनि खे छा चयो वेंदो आहे, एटम्स विच हैव सेम एटॉमिक नंबर बट डिफरेंट एटॉमिक मास आर कॉल्ड आइसोटोप्स। ठीकु आहे। अच्छा उन खां पोइ असां कार्बन जा आइसोटोप पढ़ियासीं। हिकिड़ो कार्बन आहे जंहिंजो 612 आहे, ॿियो आहे 614। हिन जो मतिलबु आहे हिन में 2 न्यूट्रॉन छा आहिनि, वाधारा आहिनि, जेके असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं। हाणे अहिड़े तरीक़े सां यूरेनियम छा आहे, यूरेनियम उहो एलिमेंट आहे, उहो मादो आहे जेको एटम बम ठाहिण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे। हाणे उन जा बि आइसोटोप आहिनि ऐं उहो छो इम्पॉर्टेंट आहे, जीअं तव्हांखे हाइड्रोजन पढ़ायमि, कार्बन पढ़ायमि, अॻिते हली असां फिशन ऐं फ्यूजन प्रोसेस पढ़ंदासीं, जो तव्हांजे पेपर में जेको आहे सो सिलेबस में बि आहे ऐं हूअं ई जनरल नॉलेज जे लाइ या जनरल जेके टेस्ट हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि इंपॉर्टेंट आहे। तव्हांखे जीअं क्वेश्चन अची सघे थो जेको आहे सो सिज में कहिड़ो प्रोसेस थींदो आहे, फिशन या फ्यूजन। तव्हांखे इहो सवाल करे सघनि था त एटम बम जे अंदरि कहिड़ो प्रोसेस थींदो आहे, फिशन या फ्यूजन। पोइ हिते पाण पढ़ी आयासीं त H2O वाटर जो फार्मूलो आहे ऐं D2O जेको आहे सो इहो हेवी वाटर जो फार्मूलो आहे। हाणे हेवी वाटर जेको आहे सो एटॉमिक रिएक्टर में इस्तेमालु थींदो आहे। हेवी छो आहे, अंडरस्टूड आहे त जेकॾहिं हाइड्रोजन जो 1 किलो वज़न आहे त हिन जो D2 जो यानी कि ड्यूटेरियम जो 2 किलो वज़न आहे, यानी कि 2 यूनिट वज़न अथसि, 2 एटॉमिक मास यूनिट। ठीकु आहे। सो इन करे हिनखे हेवी वाटर चयो वेंदो आहे। हाणे पाण तव्हांखे नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे यूरेनियम जे जेके आहिनि सो इन ई वीडियो में नेक्स्ट पेज ते तव्हांखे यूरेनियम जा जेके आइसोटोप्स आहिनि उहे पाण पढ़ूं था, त जीअं तव्हांजी अंडरस्टैंडिंग डेवलप थिए। पोइ पाण पढ़ंदासीं फिशन ऐं फ्यूजन ऐं तव्हांखे पोइ मां हिते वेठे वेठे इहो बि सेखारींदुमि त एटम बम कीअं ठाहिबो आहे। अच्छा हाणे यूरेनियम जेको आहे उनखे यू सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। इहो हिकिड़ो एलिमेंट आहे। ठीकु आहे, यानी कि आंसर आहे। हाणे हिन जो एटॉमिक नंबर जेको आहे सो उहो 92 आहे। 92 जो मतिलबु आहे हिन जे अंदरि जेके आहिनि सो प्रोटॉन घणा हूंदा, 92 हूंदा। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हिन जो जेको एटॉमिक मास आहे उहो आहे 238। ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो, जीअं तव्हां पहिरें ते ईंदो हाइड्रोजन, ॿिए ते ईंदो हीलियम, लिथियम, बेरिलियम, बोरान, कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन, सोडियम वग़ैरह न, ईअं हलंदो ईंदो। ईअं 90 ताईं तव्हां पुॼंदो। 90 ताईं जेके आहिनि इहे नॉर्मल एलिमेंट आहिनि। ठीकु आहे। 90 खां पोइ जेके आहिनि यानी कि 91, 92, 93 ऐं 100 आहिनि, इन्हनि खे चयो वेंदो आहे ताबकार मादो। ठीकु आहे। छा चयो वेंदो आहे, ताबकार मादो। इंग्लिश में पाण हिनखे चवंदासीं रेडियो एक्टिव एलिमेंट। हाणे इहो बि तव्हां खां पेपर में पुछी सघनि था पिया, रेडियो एक्टिव एलिमेंट्स। ठीकु आहे। हाणे रेडियो एक्टिव एलिमेंट्स छा हूंदा आहिनि, इहे जॾहिं पिया हूंदा आहिनि यानी नेचुरल कंडीशन में जीअं पिया हूंदा आहिनि त इन्हनि मां हिकिड़ा जेके रेडिएशन्स निकिरंदियूं आहिनि, हिकिड़ा बुखारात, हिकिड़ा जेके आहिनि सो वेव्स निकिरंदियूं आहिनि, जेके इंसान जे लाइ नुक़सानकार हूंदियूं आहिनि। यानी तव्हां इन्हनि सां आम हालात में बग़ैर जेको आहे सो पंहिंजो पाण खे कवर कए इन जे वेझो नथा वञी सघो। इन करे 90 ताईं नॉर्मली पढ़ायो वेंदो आहे ऐं लेबॉरेटरी में हिननि खे इस्तेमालु कयो वेंदो आहे, हिननि सां तजुर्बा कया वेंदा आहिनि। जेके इन खां हेठि आहिनि यानी 91, 92, 93, 94 इहे हाईली एक्टिव हूंदा आहिनि, ताबकार मादा हूंदा आहिनि। इन्हनि मां रेडियो एक्टिव एलिमेंट्स हूंदा आहिनि, इन मां रेडिएशन्स जेको आहे सो निकिरंदियूं आहिनि, इन मां ताबकारी थींदी आहे जेका इंसान जे लाइ नुक़सानदेह आहे। ठीकु आहे। सो हिकु ॻाल्हि त इहो जेको 92 थिया 90 खां मथे आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो छा आहे, रेडियो एक्टिव एलिमेंट आहे। हिन मां ताबकारी थींदी आहे। ताबकारी जेको आहे सो छा हूंदी आहे सॼो मां तव्हांखे पढ़ायां थो पियो। अच्छा हाणे इन जो जेको एटॉमिक नंबर आहे उहो आहे 92 ऐं एटॉमिक मास छा आहे
एटॉमिक मास जेको आहे 238 आहे। पर हाणे इहो हिकिड़ो यूरेनियम न आहे, जंहिंमें हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि। हाणे हिन जा आइसोटोप आहिनि, हिन जा आइसोटोप कहिड़ा आहिनि? हिन जा आइसोटोप जेके आहिनि उहे तव्हांखे मां जेकॾहिं पढ़ायां। अच्छा, यूरेनियम जा आइसोटोप पाण पढ़ूं था। हाणे यूरेनियम जो जेको असुलु जेको आहे सो एलिमेंट आहे, असुलु छो आहे उहो तव्हांखे मां सम्झायां थो। यूरेनियम 92 ऐं 238। हाणे इहो इन करे असुलु आहे जो जेका बि असां यूरेनियम जो मिसाल हिकिड़ो असांखे 1 किले जो टुकड़ो मिलियो, ठीकु आहे। हाणे इन में 99.7%, आई थिंक 99.27%, 99.27%, यानी ईअं खणी चऊं थुले लेखे त 100 जेकॾहिं एटम मिलंदा, 100 मुंहिंजा 99 जेके आहिनि उहे 238 जा हूंदा, ठीकु आहे। यानी जेको हे इन जो क़िस्म आहे उहे हूंदा। बाक़ी जेके हूंदा उन्हनि में कुझु ॿिया हूंदा आहिनि, उहे इन जा आइसोटोप पढ़ूं था पिया। हाणे इन करे छो जो करे 99% हे ई मिलंदो आहे, इन करे असां बेसिकली हिन खे ई जेको आहे सो यूरेनियम कंसीडर कंदा आहियूं ऐं मेन हिन खे सम्झो वेंदो आहे। जीअं हाइड्रोजन जे केस में हो त असांखे अबंडेंट कहिड़ो मिलंदो आहे, हाइड्रोजन। ड्यूटेरियम ऐं ट्राइटेरियम असांखे घटि मिलंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे 92 238, हाणे हिन जो जेकॾहिं असां जेको आहे शेप ठाहियूं त इन में असां चवंदासीं इन जे अंदरि एटॉमिक नंबर 92 अथसि, ऑटोमेटिकली प्रोटॉन घणा हूंदसि, 92 हूंदसि। हाणे तव्हांखां को पुछे त इन जे अंदरि न्यूट्रॉन केतिरा हूंदा, त तव्हांखे मां पहिरियों सम्झायो आहे त जेको न्यूट्रॉन जेके एटॉमिक मास हूंदो आहे उहो प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जो जोड़ हूंदो आहे। यानी 238 जो मतिलबु आहे हिन में 92 जेके आहिनि सो प्रोटॉन आहिनि ऐं जेको आहे सो न्यूट्रॉन हिन जे अंदरि केतिरा हूंदा। हाणे हिते असां रखंदासीं, यानी 238 में 92 कट कंदासीं त बाक़ी जेको असांजो नंबर ईंदो, बाक़ी जेको असांजो जवाबु बचंदो उहो छा हूंदो, उहो असांजा न्यूट्रॉन हूंदा। 238 में 92 कट कंदो 146 बचंदा। हाणे हिन मतिलबु आहे न्यूट्रॉन हिन जे अंदरि 146। हाणे तव्हां हिननि ॿिन्हिनि खे जोड़ कंदो, 2 ऐं 4 6, हिकु मथे वियो, वरी जेको आहे 9 हिकु 10, 10 ऐं 4 2 ऐं 6 8, सॉरी 2 ऐं 6 8, 9 ऐं 4 13, हिकु मथे वियो, हिकु हिकु 2, हिननि खे तव्हां जोड़ कंदो त हितां जो अची वेंदो 238, ठीकु आहे। हाणे हिन जो मतिलबु आहे जेकॾहिं प्रोटॉन 92 अथसि त अंडरस्टूड आहे इलेक्ट्रॉन बि घणा हूंदा, 92 हूंदा, उहो अॻिते ठाहिण जी ज़रूरत न आहे। हाणे हे छा आहे, यूरेनियम 92 238, जेको हुनजो मेन जेको आहे सो एटम आहे जेको असांखे अक्सर मिलंदो आहे। हाणे ॿिया हिन जा आइसोटोप कहिड़ा आहिनि? ॿिया हिन जा आइसोटोप आहिनि, सभिनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे 92 हेठि लिखियलु हूंदो, 92 यूरेनियम 92 यूरेनियम 92, ठीकु आहे। हाणे ॿियो हिन जो कहिड़ा थी वेंदा, 233 234 236 237, सॉरी 235 236, वरी अहिड़े तरीक़े सां यूरेनियम हे 92 हूंदो सभिनि में। हाणे यूरेनियम 237 ऐं 238, ठीकु आहे। 239 बि घणो करे हूंदो अथसि। हाणे हे सभु जा सभु छा आहिनि, यूरेनियम जा छा आहिनि, आइसोटोप आहिनि। हाणे हिननि सभिनि मां मेन कहिड़ो आहे या अबंडेंट या घणो में घणो असांखे कहिड़ो मिलंदो आहे, असां पढ़ी आयासीं त 99.27% जेको आहे सो, यानी 99 100 में 99 जेके एलिमेंट हूंदा आहिनि, एटम हूंदा आहिनि, उहे हिन जा हूंदा आहिनि। ऐं जेको हिकु हूंदो आहे उन में बि वरी 23 27 एटम हिन जा हूंदा आहिनि, ठीकु आहे। यानी जेको 1% बचो उनखे बि जेकॾहिं 100 हिसनि में विरायूं त उन में 27 हूंदा, बाक़ी जेके 65 66 67% बचनि था उन में ॿिया हूंदा आहिनि। हाणे इन करे हे मेन जेको आहे अबंडेंट आम तौर ते हे मिली वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे चवंदा इन्हनि सभिनि मां इम्पॉर्टेंट कहिड़ो आहे, इन्हनि सभिनि मां इम्पॉर्टेंट आहे हे यूरेनियम 235, ठीकु आहे। हे अबंडेंट या आम तौर ते मिलियो वेंदो आहे, पर जेको यूरेनियम 92 ऐं 235 आहे इहो सभिनि मां क़ीमती आहे ऐं इम्पॉर्टेंट आहे। छाजे करे क़ीमती ऐं इम्पॉर्टेंट आहे, छो जो जेका एटम बम हूंदो आहे, एटम बम में हे वारो यूरेनियम इस्तेमालु थींदो आहे, हे न, ठीकु आहे। हे हाईली रिएक्टिव हूंदो आहे, तव्हांखे सॼो मां मैकेनिज़म सम्झायां थो। यूरेनियम 235 इन जो मतिलबु इहो आहे त हिन जे अंदरि प्रोटॉन त घणा हूंदा, 92 हूंदा। हाणे इन जे अंदरि न्यूट्रॉन घणा हूंदा, असांखे छो जो करे 235 पूरा करणा आहिनि, ठीकु आहे। हाणे 235 पूरा करणा आहिनि त हिन जे अंदरि जेके इलेक्ट्रॉन हूंदा उहे थींदा, सॉरी न्यूट्रॉन जेके हूंदा उहे घणा थींदा, 143, न्यूट्रॉन घणा थींदा 143। हाणे 3 ऐं 2 5, ठीकु आहे, ऐं 9 ऐं 4 13, हिकु मथे वियो, हिकु हिकु 2, ऐं टोटल तव्हां मिलाईंदो 235 ईंदा, ठीकु आहे। सो हिन में तव्हां ॾिसी सघो था पिया ॿिन्हिनि में एटॉमिक नंबर सेम आहे, त इन करे प्रोटॉन हिननि जा 92 आहिनि, ठीकु आहे। ऐं जेके न्यूट्रॉन आहिनि उहे घणा आहिनि, हिन जे अंदरि न्यूट्रॉन 143 आहिनि, हिन जे अंदरि न्यूट्रॉन घणा हुया 146 थींदा, हे असां हिते लिखी आया आहियूं, ठीकु आहे। हाणे इहे हिन जा छा आहिनि, आइसोटोप्स आहिनि, हे आइसोटोप्स ऑफ यूरेनियम। हाणे पेपरनि में हिन मुंहिंजो क्वेश्चन कीअं अची सघनि था पिया, विच यूरेनियम आइसोटोप इज़ फाउंड अबंडेंट, माना अबंडेंट जो मतिलबु हूंदो आहे घणो में घणो कहिड़ो मिलंदो आहे, इहो तव्हांखे पुछी सघनि था पिया। त विच आइसोटोप ऑफ यूरेनियम इज़ यूज़ड इन जेको आहे सो जेको आहे एटॉमिक रिएक्टर,
या जेको एटम बम या जेको आहे सो यूरेनियम इनरिचमेंट। एंड यूरेनियम इनरिचमेंट यानी कि यूरेनियम जी अफ़ज़ूदगी जंहिंखे चइबो आहे उहो छा हूंदी आहे उहो तव्हांखे मां सम्झायां थो, ठीकु आहे। त पोइ तव्हां चवंदो हे वारो जेको आहे सभिनि मां क़ीमती आहे, सभिनि मां इंपॉर्टेंट आहे, या एटम बम में इहो इस्तेमालु थींदो आहे। हाणे यूरेनियम इनरिचमेंट छा हूंदी आहे, यूरेनियम जी अफ़ज़ूदगी छा हूंदी आहे, उहो तव्हांखे मां सम्झायां थो।